वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त हू हुकूमत केराए सघनि था, पर कहिड़ी ज़मानत आहे त केनालनि जो मनसूबो ख़तमु थी वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त हुकूमत ख़तमु थियण खां पोइ निगरान हुकूमत अची वई ऐं कुझु अहिड़ा फ़ैसिला थी विया त केरु जवाबदार हूंदो। वॾे वज़ीर जो चवणु हो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ख़ातिरी कराई आहे त इतफ़ाक़ राय खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह केनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा ख़त्म करण जी अपील करे छॾी। संदसि चवणु आहे त केनालनि कढण जो मनसूबो रद्द करण जा इख़्तियार रुॻो गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल वटि आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त केनालनि जो मनसूबो वज़ीर आज़म जी मंज़ूरी सां शुरू न थियो आहे त संदसि सही सां ख़त्म कीअं थींदो। संदसि चवणु आहे त हर पासे खां तस्दीक थी आहे त केनालनि ते को बि कमु न थियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त हू हुकूमत केराए सघनि था, पर कहिड़ी ज़मानत आहे त केनालनि जो मनसूबो ख़त्मु थी वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त हुकूमत ख़त्मु थियण खां पोइ निगरान हुकूमत अची वई ऐं कुझु अहिड़ा फ़ैसिला थी विया त केरु जवाबदार हूंदो। वॾे वज़ीर जो चवणु हो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ख़ातिरी कराई आहे त इतफ़ाक़ राय खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो? हाँ बिल्कुल अब्दुल कयूम सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कई है। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म सां थियल मुलाक़ात ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी ऐं वज़ीर आज़म विच में जेके थियल फ़ैसिले मूजिबि हाणे कैनालनि वारो जेको मामिलो आहे उहो न सिर्फ़ु हल थी चुको आहे, बल्कि इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे जंहिंसां सिंध जे अवाम जो जेको अहम जेको मुतालबो हुयो उहो तस्लीम कयो वियो आहे। संदसि चवणु हुयो त 2 मई ते जेको CCI जो जेको इजलास थींदो उन में इहो इतफ़ाक़ कयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी जो साथ ॾींदी ऐं सिंध जे अवाम जो जेको बि अहम मुतालबो आहे उन ते अॻिभराई कई वेंदी ऐं जेको कैनालनि वारो मामिलो आहे उहो हिन इजलास जे ज़रिए न सिर्फ़ु ख़तमु कयो वेंदो ऐं हिनजी हाणे मंज़ूरी थी चुकी आहे। संदसि चवणु हुयो मुख़्तलिफ़ सवालनि जे जवाब में त जंहिं फ़ैसिले वज़ीर आज़म मंज़ूरी न आहे ॾिनी त उहो फ़ौरन ई मंज़ूरी ॾेई सघे थो जंहिंजो इस्तेहकाक आहे। इन हवाले संदसि चवणो हो त हुन उहो सिंध जे अवाम खे अपील करे थो त हाणे जेको थींदड़ एहतिजाज आहे उहो एहतिजाज समूरनि हक़ आहे ऐं एहतिजाज करे सघनि था, पर एहतिजाज खे कंहिं ॿिए पासे खणी वञण जे बदिरां दुरुस्त दग में रखणु घुरिजे। संदसि चवणो हो त एहतिजाज कंदड़ पंहिंजो हक़ इस्तेमालु करे सघनि था, हर पार्टी एहतिजाज करे सघे थी ऐं जेकॾहिं एहतिजाज कयो वियो त उहो हुननि पार्टियुनि जो हक़ आहे, उनखे कंहिंखे बि वेंदो। पर इहो मुतालबो अहम आहे त एहतिजाज सां कंहिंखे तकलीफ़ न थियणु घुरिजे ऐं माण्हुनि खे रस्ता बंदि थियण सां इंतिहाई घणी मुश्किलातुनि खे मुक़ाबिलो पए थो त हिन मामले खे न सिर्फ़ु ख़तमु थियणु घुरिजे बल्कि हाणे एहतिजाज वारो जेको रस्तो आहे उन ते पीपल्स पार्टी मथां एतमाद करणु घुरिजे। मुख़्तलिफ़ सवालनि जे जवाब में वज़ीर आला सिंध जो इहो चवणु हुयो त पाणी वारो 91 जो जेको मुआइदो हुयो उन में शक 8 इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके मुआइदा आहिनि उहे संदन हुकूमत न पीपल्स पार्टी न बल्कि उन्हनि माण्हुनि कया जेके कैनालुनि ते अॼु एहतिजाज करे एहतिजाजी सियासत जो जेको रस्तो उहो अख़्तियार करे रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जी जेका सियासत आहे उनखे क़बूल न कयो वेंदो ऐं इन कैनाल जे एहतिजाज मां को ॿियो मक़सदु कढणु चाहे थो त पीपल्स पार्टी कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदो। उन इहो वाज़े कयो त पीपल्स पार्टी जेसिताईं इंतज़ाम। ठीकु आहे फयाज़।